नाज़रीन, जामशोरे में भी कश्मीरी भाउरनि सां हिक जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। उन हवाले सां रिपोर्ट करे रही अली मुराद चांडियो। सॼे मुल्क जी जामशोरो में भी कश्मीरियुनि सां ॿधीअ जे इज़हार वारे ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हायो वियो आहे। जामशोरो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में JUI, तहरीक लबैक पाकिस्तान, HRUF, अब्बास फाउंडेशन ऐं कश्मीर एक्शन कमेटी पारां रैलियूं कढी कश्मीरियुनि ते भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी में इंतिज़ामी अमलदारनि, ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि पारां वाइस चांसलर डॉक्टर सिद्दीक़ कलोड़ी जी अॻुवाणीअ में रैली कढी 0 पॉइंट वटि गॾु थी भारतीय जारियत ख़िलाफ़ सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अहिड़े क़िस्म जूं जेके रैलीज़ आहिनि ऐं रैलियुनि सां गॾोगॾु जेके गैदरिंग्स आहिनि त जीअं यकजहतीअ जो मुज़ाहिरो थिए ऐं दुनिया खे बि ख़बर पवे त कश्मीर अकेला न आहिनि ऐं पाकिस्तानी क़ौम, पाकिस्तानी फ़ौज उन्हनि सां गॾु आहे ऐं उन्हनि जो जेको हक़ु आहे शुरूअ में जेको UN सिक्योरिटी काउंसिल जे रिज़ोल्यूशन मुताबिक़ त हुननि खे हक़ रायदी ॾिनो वञे त उन्हनि जो राइट आहे जेको इंटरनेशनली रिकॉग्नाइज़्ड आहे ऐं उन राइट खे जेके बि फोरम्स आहिनि उन्हनि सभिनी जे तरफ़ां रिकॉग्नाइज़ कयो वियो आहे। ऐं इंडिया जेकी एट्रॉसिटीज़ करे पियो ऐं जेके फंडामेंटल राइट्स आहिनि, ह्यूमन राइट्स आहिनि, इंटरनेट डिस्कनेक्ट करणु, लॉकडाउन करणु, असां हिन वायरस वारे माहौल में हलूं पिया, ॾिसूं पिया त लॉकडाउन केतिरो हार्मफुल आहे, केतिरो नुक़सानु ॾिए थो। तालीम खां वठी, सिहत खां वठी जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे हिते डिस्टर्ब आहिनि ऐं उन्हनि जे लिहाज़ सां एज़ अ ह्यूमन सॼी दुनिया खे हिननि जे लाइ वॉइस रेज़ करणु घुरिजे। कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती वारे ॾियारे जे मौक़े ते मेरान यूनिवर्सिटी में तक़रीब कोठाई वई, जंहिंखे वाइस चांसलर डॉक्टर असलम मुकेली, प्रो वाइस चांसलर डॉक्टर ताहा हुसैन, रजिस्ट्रार डॉक्टर अब्दुल वहीद उमरानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे कश्मीरियुनि जी जिदोजहद खे सलाम पेश कयो। अली मुराद चांडियो, आवाज़ TV, जामशोरो।